Aduh, biar nggak balas. असां 8 लख रुपया गाॾी वठी आया नड़ा 12,30,000 में उनखां गाॾी वठी आया हुया। जीअं ॿिए ॾींहं ते पेमेंट उन्हनि खे ॾियणी हुई, हू जीअं आया हिते त असांजी फोतगी थी पई, मासी गुज़ारे वई। उन्हनि खे चयोसि बाबा हाणे पेमेंट असां कोन ॾेई सघंदासीं, नड़नि चयोसीं त पेमेंट असां कोन था ॾेई सघूं, सुबुह जो टाइम रखूं था। उन चयो न असांखे तव्हां पेमेंट ॾियो। पोइ नड़नि वरी हिनखे चेक कढे ॾिनो 8 लख जो, जेको खणी विया हुते उहो 8 लख जो चेक कैश कराए जीअं वापसीअ ते साईं अचनि पिया न, त वापसीअ ते जेको आहे सो फुर थी हिननि खां फुर जो थी वई। त उहा फुर माना हिननि सिधी असां ते आई त तव्हां जेको आहे सो फुर कराई आहे। नॉमिनेट अजय जेको आहे सो वरी हुन सां भाउ रोहित, उन सां एकांत, इहे टिनी ते FIR कटरायूं। पोइ अजय वेठो हुयो दुकान ते, इहो शरीफ़ महर आयो SHO। हा साईं, शरीफ़ महर आयो। शरीफ़ महर पाण कोन आयो साईं, ॿियो कंदरा वारो जेको शरीफ़ कंदरा थाणे ते हुयो। पोइ इन खां खणायो, माना इन खां खणाए करे विया, हिनखे गुम करे छॾियो साईं। 3 ॾींहं असां ॾाढो ॻोल्हींदा रहियासीं, ॾाढी हणणा कईसीं, न लधो। नेठि अधु यारा जेको आहे सो कोर्ट जे थ्रू जेको आहे वटसठ करे हिनखे माना ज़ाहिर करायूं। पोइ 12 ॾींहं ताईं जेल हुयो। 12 ॾींहंनि खां पोइ ज़मानत कराए जेॾी महिल आयो त मां वठांसि पियो हाल वाल, बाबा ॾे। ॿुधाए पियो, चए पियो पप्पा मूंसां एॾो ज़ुल्म कंदो, इहो एॾो ज़ुल्म कंदो जो साईं माना राडां जेके आहिनि न उहे बि माना गरम करे उहे रखंदा हुयसि। हा साईं, लिङनि ते रखंदा हुयसि, ॾाढा टार्चर कंदो कया हुयऊं हुन ते, सिर्फ़ु इन जे लाइ त ही बहादुर सहाफ़ी हो साईं, लिखंदो एॾो लिखंदो। सियासी तौर ते कंहिंसां लाॻापियल आहियो? सालेपट में ज़ाहिर आहे हिते इलेक्शन बि थींदी हूंदी, सभु कुझु थींदो हूंदो, तव्हांजो मुखी घराणो बि रहियो आहे माज़ी में, सियासत में कहिड़े पासे बीठल आहियो? सियासत में साईं असां फंक्शनल लीग में वियासीं। जेॾी महिल असां हिननि असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, एॾियूं तकलीफ़ूं ॾिनो, यको जेको आहे सो असांखे तकलीफ़ूं माना ॿुधायांव थो त शाह साहिबु माशा अल्लाह साईं हयाती ॾियनि पोइ बि असां इहे हिननि असां सां ॾाढियूं नाजाइज़ियूं कयूं साईं। नौजवान सहाफ़ी अजय कुमार लालवाणीअ जे ख़ानदान जा केतिराई नौजवान ऐं पोड़ा पका तोड़े ॿिया घर भाती क़त्ल वारी संगीन वारदात खां पोइ ख़ौफ़ जो शिकार आहिनि, पर संदन हौसला ऐं इरादा
अखियुनि में लुड़क हुजण बावजूद मज़बूत नज़र अचनि पिया। संदन हिक ई घुर आहे त कातिल ऐं क़तल कराईंदड़ वाउखा थियनि ऐं कैफ़र किरदार ताईं पहुचनि। साफ़ी अजय कुमार जे क़त्ल ख़िलाफ़ सालेपट शहर में 2 ॾींहं शटरबंद हड़ताल रही ऐं साफ़िन पारां बि मुज़ाहिरा करे धरना हणी अजय कुमार खे ॾींहंनि जी भेटा पेश कई वई, जॾहिं त साफ़िन जो एहतजाज वारो सिलसिलो अञा बि जारी आहे ऐं कातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। सालेपट जी सरसब्ज़ धरतीअ ते रत में रेटियल नौजवान अजय कुमार लालवाणीअ खे 17 मार्च अरबा ॾिहाड़े नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। सालेपट में ज़ख़्मी थियल नौजवान सहाफ़ी अजय कुमार खे सिविल अस्पताल सखर मुंतकिल कियो वियो, जॾहिं त अजय कुमार जे ज़ख़्मी थियण वारे पहिरें ॾींहुं सिविल अस्पताल सखर जे डॉक्टरनि संदसि तबियत ख़तरे खां ॿाहिरि करार ॾिनी हुई। पर ओचितो ॿिए ॾींहुं सुबुह जो अजय कुमार जी सिविल अस्पताल में तबियत ख़राब थी पई। डॉक्टरनि पारां संदसि CT स्कैन कई वई, जंहिंमें इंकशाफ थियो त अजय कुमार जे जिस्म अंदरि गोली मौजूदु आहे, जंहिं बैदि अजय जो फौरी तौरु ऑपरेशन कयो वियो ऐं खेसि ऑपरेशन थिएटर मां ICU मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। असां पहिरियां दुकान ते जेको आहे सो वेठा हुयासीं, अजय ऐं मां वेठा हुआसीं गॾु। मां चयमि बेटा हे छठी आहे नेड़े जी दोस्त जे पुट जी, मां हेॾां थी अचां मोड़तो अचां पियो। पोइ मां बसि हेॾे छठीअ ते आयुमि। छठीअ तां थी करे जीअं बसि घर ॾे ॾाका चढ़ियुमि, 2 ॾाका चढ़ियुमि त जेको आहे सो हिन जी कॉल आई, चई पप्पा मूंखे गोलियूं लॻियूं आहिनि, तव्हां जल्दी पुॼो। मां तेड़ी महिल ई वठी करे भॻुमि पोइ हिते दुकान ते पुॻुमि त दुकान ते ॾिठुमि त नेड़ो मुंहिंजो शटर बंदि पियो करे, ॿियो नेड़ो मुंहिंजो पुछियोमांसि अजय त उते सैलून वारो बि आयो भॼंदो तेसि ताईं। सैलून वारे बि चयो जीअं असांजी सैलून ते जेको आहे सो गोलियूं हणी आयसि, तव्हां हलो। वरी उतां भॻासि सैलून ते। सैलून ते पुॻासि त जेको आहे सो माना मुंहिंजो पुटु उते बसि पियो हुयो कुंड सां। बसि पोइ हुनखे मां खयुमि, 25-30 माण्हू तक़रीबन ॿाहिरि हुया, कंहिं बि हुनखे हथु न लाथो। मां हुनखे उतां खणी करे जेको आहे सो तेसि ताईं मुंहिंजो ॿियो नेड़ो बि अची वियो, जेको आहे सो गाॾीअ में विझी करे असां सखर तरफ़ रवाना थियासीं। सखर सिविल हॉस्पिटल में उते पुॻासीं। हथियारनि सां राब्तो हुयो, उन्हनि डॉक्टर वग़ैरहनि खे रेडी करे छॾियो। जीअं असां उते पुॻासीं, पुॼण सां जेको आहे सो उते डॉक्टरनि एक्सरा बि कया, अल्ट्रासाउंड जी का स्पेशलिस्ट हुई डॉक्टराणी, उनखे बि घुराए वरितऊं कॉल करे, उहा बि आई। पोइ उते ऑपरेशन कयूं। ऑपरेशन करण खां पोइ ॿुधायूं त जेको आहे सो नेड़ो तव्हांजो बिल्कुलु ओके आहे, ख़तरे खां ॿाहिरि आहे। तव्हां दिलिजाए कयो, असांखे ॾाढियूं मुबारकूं ॾिनऊं, असां ॾाढा ख़ुशि थियासीं। असांखे विदिन माना 2 कलाकनि जे अंदरि असांखे सॼी पोज़ीशन अची वई वाज़े त असांजो छोकिरो सेफ आहे। इहा डिक्लेयर बि हुननि कयो आहे, असां न कयो आहे। हुननि त हिन हद ताईं बि मूंखे अंदरि OT टेक्नीशियन OT जे ॿाहिरियां हिकिड़ो कमिरो आहे जिते हुनजा डॉक्टर्स वेहंदा आहिनि या रेस्ट रूम आहे या छा आहे, उन में मूंखे वठी हली विहारियऊं। मूंखे चयोसीं आउट ऑफ डेंजर, कोई ख़तरो न आहे। हिकिड़ी गोली आहे जेका मथे लॻल आहे शोल्डर में, उहा असां पंच करे छॾी आहे, ऐं ॿी जेका गोली आहे उहा टच करे ऐं निकिरी वई आहे। ऐं तव्हांखे यकीन था ॾियारियूं त तव्हांजो छोकिरो कंहिं बि ख़तरे में न आहे। असां उन जे बावजूदि एक्सरे बि कयो आहे ऐं अल्ट्रासाउंड बि कयो आहे। एक्सरे ऐं साउंड में इहा रिपोर्ट आई आहे त गोली अंदरि न आहे। तंहिंजे करे ऑपरेशन करण जी असांखे ज़रूरत ई न आहे। छो था तव्हां पंहिंजे माण्हूअ खे चीरफार करायो? मूं थोरो उन्हनि ते फोर्स कयो त बाबा चेक करे छॾियो वरी बि फुली। त हुननि चयो साईं हिन वक़्तु तव्हांजी हमरा जी पोज़ीशन इहा आहे त तव्हां चाहियो त हुनखे घर वठी वञी सघो था। जंहिंमहिल घर वठी वञी चयो, जंहिंमहिल हिन इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया न त तॾहिं महिल त असां एॾो रिलैक्स थी वियासीं जो मां त वञी उन महिल ई मिठायूं विराए मां वञी घर सुम्ही पियो आहियां 2 बजे। मां हिननि खे बि सभिनी खे चयुमि बाबा वञी आराम कयो। सुबुह जो सवेर माना असांजे साम्हूं तक छोकिरे में कुझु बि न हुयो।
असां सां त उहो ॻाल्हाए पियो फोटू कढणु हर शइ माना सिधो थी बाडी तव्हां ॾिठो हूंदो हिकु अधु फोटो अहिड़ा आहिनि जेके उहो सिधो थी वेही रहियो त असां त सिर्फ़ु एतिरो ॾिठोसीं त थोरो घणो हुनखे पसीनो अचे पियो हिन जाइ ते ॿी काई शइ न हुई डॉक्टरनि पाण हिनखे खणी करे वञी सिटी स्कैन कयो आहे जेको हिनखे राति करणो खपंदो हुयो पोइ या त हिननि महसूसु कयो आहे कुझु बज़ाहिर त छोकिरे में कुझु नज़र न आयो पोइ हिननि वरी सिटी स्कैन कयो त सिटी स्कैन जे ॿाहिरियां मां जंहिं महिल छोकिरे जी तबियत ॾिठी त उन महिल बि ओके हुयो ईअं ई हुयो बाद में माना हिननि 10 साढे 10 खां पोइ हिननि माना इहो डिक्लेयर कयो त गोली अंदरि पई आहे ऐं असांखे फौरन ऑपरेट करिणो पवंदो ऑपरेट कयूं त पोइ वरी मां डॉक्टर शाहिद मीराणीअ सां ऑपरेट बि हुननि करे छॾियो सभु शइ हुननि धर्मपाल डॉक्टर शाहिद मीराणी इहे सभई हुया त सक्सेसफुल ऐं कंग्रेचुलेशन्स अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु पिया कनि छोकिरो तव्हांजो हाणे सफ़ा ओके आहे आंड्रे में उनखे 4-5 सुराख थी विया आहिनि त मूं पुछियो मान त इहा छा सुराख छाजे करे चयोसीं गोली अंदरि हुई उहा हाणे पेल्विस वटि आहे उहा कढी न आहे पेल्विस वटि पई आहे उहा सेफ आहे बाक़ी जेको आहे असां ऑपरेट करे छॾियो आहे बंदो ठीकु आहे जेका ॿिए ॾींहं ते ऑपरेशन थी त उन में गोली न निकिती अञा उहा अंदरि ई पई या उहो कढी छॾी गोली उन जेका ॿिए ॾींहुं ऑपरेशन थी आहे त उहो चवनि था गोली असां हेठि पेल्विस ते पई आहे कढी न आहे असां इहो उन्हनि जो ख़तरो बि न आहे ऐं गोली बि न कढी आहे ख़तरो बि न आहे ऑपरेट करे करे ऐं असांखे ॿुधायूं त तव्हांजो कलाक जे अंदरि छोकिरो सर्वाइव कंदो गोली अहिड़े जॻह ते पई हुई बाद में जितां ख़तरो न आहे जितां बिल्कुलु कोई ख़तरो न आहे इहो हुननि जो डॉक्टरनि जो चवणो हुयो त वरी पोइ जंहिं महिल मूंखे नंढो भाउ छो जो असांजो मेडिकल सां वास्तो आहे घणो सभु डॉक्टरनि फैमिलीअ में ऐं मेडिकल स्टोर आहिनि त मूंखे नंढो भाउ ॿाहिरि निकिरी आयो रोई धाम पियो ॾिए त यार मुंहिंजो छोकिरो मरी वियो आहे तक़रीबन 6 बजे जो टाइम हो बाबा मूंखे थोरो न थिए गुस्सो बि आयो भाउ ते छो जो अलाह में उमेद त लाइ बियूं न आहिनि जॾहिं डॉक्टर अञा ताईं उहो चवनि था त सही आहे त असां कीअं था चऊं त मरी न चए मां ॾिसी आयो आहियां हुनजी अखि हुनजी अर्श मूंखे नथो लॻे त छोकिरो जीअरो आहे पोइ मां डॉक्टर शाहिद मीराणीअ खां मां चयुमि यार कंडीशन ॿुधाए चई कंडीशन खणण जहिड़ी न आहे पर 3 ॾींहं खनि हिनखे ऑब्ज़र्वेशन में असां रखूं था 3 ॾींहंनि खां पोइ इहो डिसाइड कंदासीं त आया हे कराची वञण जहिड़ो आहे या हिते ई आहे इहे शयूं जेके थियनि थियूं उहे सम्झ में असांखे अञा ताईं न आयूं त इहो छा थियो अजय कुमार जे ओचितो मौत जी ख़बर साम्हूं अचण ते संदसि घर भाती ऐं साफ़ी बिरादरी हैरान थी वई त आख़िर अहिड़ो छा थियो जो काल्ह ताईं ख़तरे खां ॿाहिरि करार ॾिनल अजय कुमार ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो नौजवान साफ़ी अजय कुमार जे क़तल बैदि साले पट सोगवार हो केतिरा ई साफ़ी बि गम वंडण लाइ संदसि पर इलाक़े मां चूंडियल को बि नुमाइंदो या हुकूमती शख़्सियत तोड़े मक़ामी ज़मींदार तॾे ते लड़ी न आया जंहिं करे संदसि वारसनि में न फ़क़ति दुख में इज़ाफ़ो थियो पर संदन शक ऐं गुमान बि वधण लॻा अजय कुमार खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मौतमार धमकियूं मिलंदियूं रहियूं आहिनि जॾहिं त धमकियुनि वारी व्हाट्सएप चैट बि साम्हूं आई आहे जंहिंमें अजय कुमार खे मुखातिब थींदे धमकियूं ॾींदड़ चवे थो त अजय पाण खे हाणे संभालजांइ ख़बर पइजी वेंदई त घणे 100 थींदो आहे जवाब में अजय लिखे थो त आ जाओ तुम्हारा वेट कर रहा हूं अजय जे अहिड़े जवाब ते धमकियूं ॾींदड़ वरी लिखे थो त घर वारनि खां मोकिलाए छॾ मतां हसरत रहिजी वञई तूं हिकिड़े ॾींहं जो महिमान आहे अहिड़ी धमकीअ बैदि अजय कुमार जवाब में लिखे थो त मैंने कब का बता दिया है इनको डोंट वरी इन खां सवाइ बि केतिरा ई धमकियुनि वारा मैसेजिस अजय कुमार जी मोबाइल में मौजूदु आहिनि हाल अहिवाल अजय ॾिनो त माण्हू सुञाता कंहिं अटैक कयो या धमकियूं केरु ॾींदा हुआ हिन सां
अंदरि जेको रस्ते में जेको गॾु हुयो हुनजो वाल साहब गॾु हुयो, हॉस्पिटल में बि उहो ई गॾु हुयो। असां माना थोरो घणो उते इहे हाल वाल कीअं त मूंखे कुझु फ़ोनियूं ईंदियूं हुयूं, अननोन माण्हुनि जो नंबर हुया ऐं धमकियूं हिनखे उहे मिलंदियूं रहियूं हुयूं। पोइ छा जूं हुयूं इहा ख़ुदा खे ख़बर। माण्हू हो बि चए थो मां न सुञाणे सघियमि, छो जो नकाब में हुया, माण्हू हुया नकाब में, सुञाणे हो बि न सघियो। असां खां हो पुछे पियो त माण्हू केरु हुया, अॼु तव्हां खां पियो पुछे। अॼु असां खां पुछे पियो, छो जो काई अहिड़ी का दुश्मनी त असांजी कंहिंसां आहे कान। अजय कुमार ते हमलो करे खेसि शदीद ज़ख़्मी करण वारी राति जा कुझु CCTV फुटेजिस पिणु साम्हूं आया आहिनि। CCTV फुटेजिस में कुझु मशकूक बुट बदल माण्हुनि जी चुरपुर अजय कुमार जे घर ॿाहिरां तोड़े मेडिकल स्टोर ते ॾिसी सघिजे थी। जॾहिं त घर खां मेडिकल स्टोर ते पहुतल अजय कुमार खे पिणु CCTV फुटेजिस में ॾिसी सघिजे थो। अजय कुमार घर खां मेडिकल स्टोर ते पहुचण बैदि वार ठाराइण लाइ सैलून ते वियो हो ऐं सैलून ते मथसि हमले बैदि सैलून मालिक पारां ड्रोड़ी अची मेडिकल स्टोर ते वारसनि खे अजय कुमार जे ज़ख़्मी थियण वारो इतला ॾियण जा CCTV फुटेजिस पिणु साम्हूं अची विया आहिनि। जिन ते असां हिन वक़्तु सालेपट में मौजूदु आहियूं। कुझु ॾींहं पहिरियां सालेपट जे हिन ई हंध ते, हिन ई इलाइक़े में नौजवान सहाफ़ी अजय कुमार लालवाणी खे हथियारबंदनि फायरिंग करे क़तल करे छॾियो। या ॾिसी रहिया आहियो त ही उहा सैलून आहे जिते अजय कुमार वार ठाराइण जे लाइ पहुतो हुयो ऐं हिन ई सैलून जे अंदरि अजय कुमार खे हथियारबंदनि फायरिंग करे क़तल करे छॾियो। अव्हांखे ही सैलून ॾेखारियूं पिया। हिन सैलून ते अजय कुमार मौजूदु हुयो, हिते वार ठाराइण आयो, हथियारबंदनि हुनखे फायर कया, जंहिंखां पोइ शदीद ज़ख़्मी हालत में खेसि सखर मुंतक़िल कयो वियो ऐं अजय कुमार उते ज़ख़्मनि जी सटनि सां फ़ौत थी वियो। हिन सैलून जे अंदरि उन वाक़े वक़्तु छा सूरत हाल हुई, कीअं वाक़ियो पेश आयो, सैलून जो मालिक असां सां मौजूदु आहे जेको अजय कुमार जा वार ठाहे रहियो, उन सां गुफ़्तगू कंदासीं। अजय कुमार अॼु खां कुझु ॾींहं पहिरियां जॾहिं हिते तव्हां वटि आयो वार ठाराइण, उन महिल छा मंज़र, छा सूरत हाल हुई, कहिड़ी सीट ते अजय वेठो, हथियारबंद कीअं दाख़िल थिया, कीअं वाक़ियो थियो, थोरो ॿुधायो। सर हिते मैं वार ठाहियां पियो, हे कुर्सी आहे, तक़रीबन राति जो 8:30 9 जे क़रीब हुयो टाइम। हिते वार ठाहियां पियो, बिजली असां वटि हुई न, 11,000 तार ट्रांसफार्म तो कटी पई आहे। असां वटि लाइट हुई नॉर्मल बिल्कुलु। मैं हूँ को चयो बि हुयमि बाबा अॼु वार न ठाराए, हुन चयो ठाहे ॾे, मूंखे कमु वञिणो आहे। ठीकु आहे, ठाहे ॾिनोसीं। पोइ हूं तो बाद वार ठही बीठो हुयुमि, वार साफ़ करां पियो, पोयों ख़त वठां पियो, भले ठहण ख़त वठण पियो। हेॾो कोने ते पिस्टल नज़र आयो। हिन जंहिं जॻह ते पाण बीठा आहियूं, हिन पहिरीं सीट ते अजय कुमार वेठो हुयो। जी सर। हथियारबंद जेको आहे उहो कहिड़े पासे ते हुयो? हेॾो कोने ते, हिन कोने ते बीठो, हेॾे कोने ते सिर्फ़ु हितो पिस्टल नज़र आयो बस। हिन जॻह तां हथियारबंद हिते बीठो हुयो? हिते बीठो हुयो, हितो सिर्फ़ु पिस्टल नज़र आयो। अच्छा, पोइ हीअं जॾहिं हथियारबंद हिते साम्हूं आयो त छा साम्हूं न आयो, अंदरि न आयो, न आंदियो, दुकान जे अंदरि मौजूदु न हुयो। अच्छा, हथियारबंद ॿाहिरां बीह करे ॻाल्हायो? ॿाहिरियों बीह ते सिर्फ़ु पिस्टल नज़र आयो। मूंखे चयो तुंहिंजी बच्चा, मुंहिंजा 2 पुट हुया नंढड़ा मुंहिंजे साण गॾु, मूंखे जिमें गार ॾिनोसि, पोइ मैं पिस्टल ॾिठुमि, हुनजी शक्ल बिल्कुलु नज़र न आई आहे। पोइ मैं हो पोइते वठी वियुमि 2 पुटनि को, हो जाते कूलर पियो आहे, हुते मैं पोइते वठी वियुमि कोने ते, उतरे तक हेॾो फायरिंग थी वई। पोइ हूं तो पोइ जेको आहे अजय साहब हिते किरी पियो, हिते हा हिते स्लिप थी वियो, मतिलबु हा स्लिप थियण पियो। पोइ अजय साहब हिते अची वियो। ठीकु आहे जी, मैं हा जाते पखो पियो। पोइ फायरिंग ॼण स्लो थी वई, ख़तमु थी वई। पोइ मैं बच्चा छॾे वियुमि हिते, हो रोइनि पिया, नंढड़ा हुया। पोइ वियो आहे दलीप वाट में। मैं चयुमि बाबा इवें में मसइलो थियो आहे मेडिकल स्टोर ते। पुलिस मैन हो पहले पुॼी वई, वापसी हिते वियो आहे, पुलिस हिते पहले पुॼी वई, पाण दलीप साहब बि पुॼी वियो। हे वाक़ियो थियो सर। अच्छा, तव्हां ॾिठो त उहो जेको फायर करे रहियो हुयो कहिड़े पासे ॾे भाॻो? कोई ख़बर न आहे न सर। हिते सिर्फ़ु भाऊ जी गाॾी बीठी हुई, मोटरसाइकिल, ॿियो कोई सवारी न हुई हिते। छो जो हिते अगरि ॿी कोई सवारी हुजे त सामने हुजे, पर हिते सिर्फ़ु मुंहिंजी गाॾी हुई, ॿियो बिजली बंदि हुई, बिजली सफ़ा सनाटो लॻल हुयो, कोई गाॾी न हुई, अंधेरो हुयो। ऐं जेको भला माण्हू आयो या भॻो, उनखे तव्हांखे ईअं सम्झ में आयो त उहो मोटरसाइकिल ते हुयो या पंधु? कोई इल्मु न पई, छो जो माण्हू हिते अचे हा, एॾे वञे हा, पोइ ख़बर माण्हू को पवे हा न, जो रोड क्रॉस करे पियो। हेॾे त कोई न हुयो न सर।
हुयो त जेको मसलो हुयो हिते असांखे सिर्फ़ु पिस्टल नज़र आयो, हिन तो अलावा ॿियो कोई नज़र अचे न, छो जो अंधेरो हुयो, लाइट पूरी सूरी डिम हुई लाइट। पोइ हूं वजह तो कोई ख़बर, पोइ जनम स्लो थी विया, पोइ त माण्हू ऑटोमेटिक ख़ुदि अची विया, पुलिस पाण अची वई। तव्हां पोइ जॾहिं उन भॼंदा मेडिकल ते वियो, उनजे वारसनि खे ॿुधायो, मोटी आयो, तेसीं ताईं हिते पियो हुयो अॼु? सर हिते पुलिस पुॼी वई, मैं हुते वियो आहियां, हिते महीनो मैं वापसी ॼण आयो, हिते महीनो फर्स्ट पहले पुलिस हुई, पोइ उनखे कंहिं खयो अची हितां? पुलिस वारा, पुलिस हुए, पाण मुदई बि हुया, पाण मुदई हुया, असांजा भार हुया, हा उन्हनि खणिया, पाण हुया, हुते पहले पुॼी विया। अजय हिते वेठो हुयो त उनखे तव्हां ईअं ॾिठो को परेशान हुजे या काॾे सोच हुजे या अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो कोई हुजे? सोच न, मैं कपिड़ा ॿधो आहे, पाणी हणियो आहे, मतिलबु मालिश कर, हल्के हथ हणियो आहे, ठीकु आहे न, कोई अहिड़ी मसलो न आहे, परेशान बि न कोई कुझु बि न हुयो, कुझु बि न हुयो। मैं पाणी छाणी हणियो आहे, कपिड़ो हणियो आहे, जीअं हिकु इज़त थींदी आहे गिराक जी, उहा करां पियो, छो जो असांखे रोज़ी त रोज़ी आहे न। पुलिस अजय कुमार खे मिलियल धमकियुनि वारनि मैसेजिस साम्हूं अचण बैदि 3 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त मैसेजिस ऐं CCTV फुटेजिस आधार वधीक जांच कई पई वञे। अजय कुमार जे क़तल बैदि SSP सखर इरफान समो बि सख़्त तनक़ीद हेठि आहे, छाकाणि त संदसि पोस्टिंग वारे अरसे दौरान अजय कुमार मथां धाड़ा हणण जा केस दाख़िल थिया हुआ ऐं अजय कुमार गिरफ़्तार बि थियो हो। SSP सखर इरफान समो मक़तूल अजय कुमार जे वारसनि वटि पहुची ताज़ियत सां गॾु खेनि यकीन पिणु ॾियारियो आहे त क़ातिल जल्द गिरफ़्तार कया वेंदा। SSP पारां SHO सालेपट खे बि तब्दील कयो वियो आहे। पुलिस ते तव्हांजो छो शक पियो वञे? जेके तव्हांजो शुरू 3-4 ॾींहंनि खां वठी ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त ॼण पुलिस ते तव्हां शक जो इज़हार कंदा रहिया आहियो। उहो FIRs जेके माज़ी में चाकराणियुनि दाख़िल करायूं उन जे करे या उन खां सवाइ बि को सबबु आहे? न, ॻाल्हि इहा आहे त पहिरें ई ॾींहुं SP साहिब जी इहा स्टेटमेंट अचणु त अजय कुमार जो फिनांशियल डिस्प्यूट आहे, जेको हे मर्डर उहो उन तरफ़, इहा हैरानगी। SSP कंहिंखे ॻाल्हि कई? तव्हांखे, मीडिया खे? ऑन द रिकॉर्ड मीडिया ते शायदि जेको हे पंहिंजो प्रेस रिलीज़ जारी कंदा आहिनि, जीअं जो फोर्स क्रिएट थियो त SSP खे फौरन रिएक्ट करिणो पियो ऐं उन इहो रिएक्ट कयो त बाबा हे ॾेती लेतीअ जो मामिलो आहे। जितां असांखे थोरो शक थियो, ऑलरेडी असांजे फैमिलीअ ते 395 जूं FIR फुरन जूं, 12 मोबाइलियूं हिन घरनि जे चौधारी पुलिस जूं, त इहे शक त डाउट त असांखे गुज़िरियल 10 सालनि खां वठी हिननि असांखे त ॾाढो तंग कयो आहे। असांखे त हिननि कोशिशि कई आहे गुज़िरियल 5 सालनि खां वठी त माना हिनखे धाड़ेल डिक्लेयर कयूं, पर दीवान माण्हू डिक्लेयर कनि कीअं, थियनि कीअं, कानून कीअं हिननि खे उहा इजाज़त ॾिए त बाबा हिनखे डिक्लेयर कयो। छो जो सभु असां वकील, डॉक्टर, जज, बिज़नेसमैन, पंहिंजा मेडिकल सां प्रोफेशन, सभु असांखे लोकली असां त बुनियादी तौर ते सदियुनि खां हिते आबाद आहियूं न। हाणे लोकली त कंहिं बि माण्हूअ खां असां अणवाक़िफ़ न आहियूं। डाउट इहो क्रिएट थिए थो। पुलिस तव्हांजे एतिरो एंटी छो? सबबु पॉलिटिकल आहे? तव्हांजी मुखियाइप बि या तव्हांजो सियासी जेको वाबस्तगी आहे फंक्शनल लीग सां आहे, हाणे इहो सबबु आहे या इन खां सवाइ? न ॾिसो, पुलिस जो किरदारु जेको रहियो आहे न असांजी फैमिली जे अगेंस्ट रहियो आहे, उनजी वजह आहे वक़्त जो हाकिम उहे न चाहींदा आहिनि त को माना हिकिड़ी सुठी फैमिली का लीड करे कंहिंखे, या उन्हनि जी मुखालफ़त करे, या उन्हनि जी मुखालफ़त करे। असांजी पॉलिटिकल उन्हनि जा मुखालिफ़ आहियो? पॉलिटिकली असां बेसिकली आहियूं त माना असां ॾिसो, ॻाल्हि ॿुधो त सियासत सां असांजो एॾो गहरो वास्तो न आहे, पर वोट ॾियणु असांजी मर्ज़ी आहे न। पोइ असां वोट पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदा आहियूं, उहो हुननि खे ॾुखियो लॻंदो आहे। जेका फुर नेशनल हाईवे ते कासिम अली शाह जे पंप वटि थी SSP उनजी जांच करण जे बजाए उन फोर्सली असां ते 2 FIR कटराए छॾियूं। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी कंधरा थाणे ते शरीफ़ महर कटी, जंहिं शरीफ़ महर पोइ माफ़ी बि वरिती, शरीफ़ महर रिकॉर्ड ते हुन खां पुछा कयो। ॿी FIR झांगड़े जे SHO कढे छॾी 395 में, उहो बि साॻी अजय कुमार ते। त इहे कंहिंजे चवण सां कटियूं आहिनि? इहे 2020 में थियूं आहिनि। इहे 2020 जूं। हाणे इहे FIR कंहिंजे चवण सां कटिबियूं? पुलिस खे ख़बर न आहे त 8 लखनि जी फुर थी आहे
कासवाली शाह जे पंप ते वरी ॿी फुर था ॾेखारनि वञी झांगड़े वारे थाणे जे हद में सांगेन वटां हिते अलाए किथे था ॾेखारनि मैटर साॻियो ई आहे। मैटर साॻियो ई आहे। फरियादी पहिरियों FIR में हुनजो भाउ, ॿिए FIR में वरी ॿियो भाउ, अच्छा ॿ भाइरनि अलॻि 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 FIR, अलॻि अलॻि केस, ॿिन्ही भाइरनि खां अलॻि अलॻि फुर थी आहे। ॿिन्ही खां अलॻि अलॻि फुर थी आहे। अगरि तव्हांजो सखर पुलिस ते या SP ते ॿियनि ते एतमाद न आहे, सम्झो था त उहे इन्फ्लुएंस में आहिनि, त इन जी जांच त को ॿियो अफ़सर बि करे सघे थो न। चाहियूं था त असां जुडिशियल इंक्वायरी थिए। पुलिस में त असांखे माना यकीन तमामु माना ज़ीरो जे बराबरि आहे। हो ॾियनि था एश्योरेंस, SSP ॾे थो एश्योरेंस, तव्हांखे यकीन न आहे। असांखे यकीन अञा ताईं नथो अचे। साफ़ी अजय कुमार जे घर में हिन वक़्तु इंतिहाई सोग वारी कैफ़ियत आहे। संदसि घर भाती रोई रोई बेहाल थी विया आहिनि ऐं कातिलनि खे पिटूं पाराता ॾेई रहिया आहिनि। अच्छा दादी, अजय कुमार जो वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सॼी सिंध में जिते किथे माण्हुनि खे तमामु घणो ॾुख थियो आहे हिन वाक़िए ते। जंहिं महिल ही वाक़ियो थियो उन महिल यकीननि तव्हां घर में हूंदो, कीअं अव्हांखे ख़बर पई? अजय कुमार अव्हां सां कॾहिं अहिड़ो को ज़िक्र कयो त मूंखे को धमकियूं ॾियनि पिया फलाणा माण्हू या मूंखे ख़तरो आहे, अहिड़ी का ॻाल्हि थी? तव्हांखे कीअं ॼाण मिली हिते? असांखे काई ख़बर न हुई, असांखे न ॿुधायो हुई घर में। तव्हांखे हुनजे ज़ख़्मी थियण जी कीअं ख़बर पई? ॿाहिरां ॿार आया, फायरिंग थी थिए ॿाहिरि दुकान ते। छा चयनि? अरे मुंहिंजे बचे खे 5 बजे गोलियूं लॻी वियूं, ॿियो छा थियो? कंहिंसां विढ़ो त कोन न को छेड़ो। तव्हां सां कॾहिं ज़िक्र कयो ऐं कंहिं धमकियूं ॾिनियूं हुजनि उनखे? ज़ाहिर आहे फैमिली में माण्हू जीअं ॿुधाईंदो आहे, कॾहिं बि कुझु बि शेयर न कंदो, घर वारनि खे कॾहिं परेशान न कंदो। तव्हां हुनखे कॾहिं परेशान ॾिठो? कॾहिं कंहिं धमकियूं ॾिनियूं हुजनि या को अहिड़ो वाक़ियो थियो हुजे? हूंदो परेशान, पर ॻाल्हि कुझु बि न कंदो। जंहिं वक़्तु आख़िरी ॾींहं ते घरां वियो उन महिल कुझु ॿुधाए वियो या आख़िरी ॾींहं ते जॾहिं वाक़ियो पेश आयो? फ़ोननि ते ॻाल्हाए पियो, फेसबुक हलाए पियो। मां अॻियां वेठी मां ॿिए कमरे में हलियो वियो। चई फ़िलहाल छॾ मूंखे अकेलो। इहो फायरिंग खां घणो वक़्तु अॻु में जी ॻाल्हि आई आहे? कलाक अॻु। 8:30 बजे घर में वियो, 9:30 बजे वाक़ियो थियो। जंहिं वक़्तु घर में हुयो उन महिल तव्हां सां गुफ़्तगू कयईं कुझु? तव्हां कुझु पुछियुसि या ॿाहिरि वञे पियो राति जो या कीअं? बसि मोबाइल ई हलाए पियो। मां कुझु पुछियो त बसि ॿिए रूम में हलियो वियो। छा चयईं? फ़िलहाल चुप कर, मां परेशान आहियां। इहो ज़िक्र कयईं त मां परेशान आहियां? हा। तव्हां पुछियुसि त छो परेशान आहे, छा मसइलो आहे, ॿुधाए छो कोन थो? न ॿुधाईंदो कुझु बि घर में, घर वारनि खे परेशान न कंदो। उन ॾींहं ते जीअं तव्हां चओ था त परेशान आहे, ईअं कॾहिं अॻु में तव्हां उनखे ॾिठो परेशान एतिरो? हा, इलाही दफ़ा। परेशानीअ जो सबबु छा हूंदो? ज़ाहिर आहे घर जे अंदरि ख़बर पवंदी आहे न त ही मसइला आहिनि जंहिंजे करे परेशान आहे। मीडिया वग़ैरह में हूंदो हुयो, माण्हुनि जे लाइ लिखंदो, इन जे करे ई माण्हू धमकियूं मिलंदियूं या के ॿिया मसइला? छा ॿुधाईंदो हुयो? मीडिया जे करे धमकियूं मिलंदियूं, फेसबुक ते रखंदो पोस्टियूं वग़ैरह, उन धमकियूं मिलंदियूं। कॾहिं कंहिंजो नालो खयईं त ही माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि या धमकियूं ॾियनि पिया, हिननि मां मूंखे ख़तरो आहे? कॾहिं को अहिड़ो ज़िक्र फ़िक्र कयईं? न। आख़िरी दफ़ो जंहिं महिल हितां घरां वञे पियो, तव्हां ॿुधायो था त कमरे मां ॿाहिरि निकिरी ॿिए में हलियो वियो कमरे में, तव्हां सां कुझु ॻाल्हायईं बि न? वञण महिल कुझु चयईं त मां कहिड़े पासे वञा पियो या छा?
जी मां शॉप ते थो वञा, स्टोर ते। वार ठाराइण जे लाइ ॿुधायो वियो त वञा पियो वार ठाराइण। न हू कल्ह खां ई चए पियो मां शेव कराईंदुमि। हितां बसि चई मां स्टोर ते थो वञा। मूंखे ख़बर न हुई सैलून ते आहे। तव्हां ताईं कीअं ख़बर आई त ज़ख़्मी थी पियो आहे या फायरिंग थी आहे? ॿार आया घर, फायरिंग थी आहे शॉप ते। मूंखे ख़बर न हुई, न गोलियूं लॻियूं आहिनि। ख़बर न हुई तव्हां जॾहिं ख़बर पई त तव्हां बि विया हो हॉस्पिटल या हिते? असां बि वियासीं हॉस्पिटल में। जॾहिं हुनजी पोज़ीशन ठीकु हुई, पहिरें ॾींहं ते ॻाल्हाए बि पियो, त तव्हां सां कुझु ॻाल्हाई हॉस्पिटल में त ख़ैर आहे या फलाणा माण्हू करे विया आहिनि? कुझु तव्हांखे हाल अहिवाल ॾिनई? पहिरें ॾींहं ते ओके हो, ॿिए ॾींहं ते ऑपरेशन खां पोइ बसि कंडीशन सीरियस थी वियसि। कुझु बि न ॿुधाई, अखियुनि मां लुड़क वयसि। छा पियो चवे अव्हांखे? कुझु बि न ॿुधाई, बसि सीरियस आहे कंडीशन। पहिरें ॾींहं ते जॾहिं ॻाल्हाइण जी पोज़ीशन में बि हुयो, ॿिया बि माण्हू ॻाल्हाइनि पिया, त तव्हां बि यकीनन ॻाल्हायो हूंदोसि, हुन को हाल अहिवाल ॾिनो हूंदो? पहिरें ॾींहं ते कोन मिली सघियासीं, न पिया मिलण ॾियनि। ICU में आहे। मम्मीअ सां मिलियो। ॿारनि जे हवाले सां फ़िक्रमंद हुयो? ॾाढो प्यार हूंदो ॿारनि सां। कुझु बि न शेयर ई न कंदो हुई, काई ॻाल्हि न कुझु न ॿुधाईंदो, कुझु न चवंदो, न कंहिंखां कुझु घुरंदो। जॾहिं ज़ख़्मी थियो, तव्हांखे ख़बर पई त तव्हां हॉस्पिटल वियो, मिलियो, को हाल अहिवाल ॾिनई? छा पियो चवे? कुझु बि न, चई मम्मी तूं ठीकु आहीं? मां त चादर लाइ ॾिठी, मां मुंहिंजे बचे खे एॾियूं गोलियूं लॻल हुयूं। मूंखे चए त नंढो लॻो छा चई त गोली न लॻी आहे? जी मम्मी मां ठीकु आहियां, तूं ठीकु आहीं? हिते घर में कॾहिं कंहिं परेशानीअ जो ज़िक्र, कंहिं धमकियूं मिलंदियूं हुयूं या गिरफ़्तार बि थियो हिकिड़ो दफ़ो? कुझु बि न, कुझु बि न चवंदो। आख़िरी ॾींहं ते जंहिं वक़्तु घरां निकिरी वियो हितां दुकान ते वञण जे लाइ, उन महिल कुझु तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी वियसि त मां वञा पियो या मोटी ईंदुमि जल्दी में? न न कुझु बि न, असां हिते न हुआसीं, सखर हुआसीं। उते जंहिं महिल तव्हां हॉस्पिटल में पहुतव त तव्हां सां मिलियो, को हाल अहिवाल कयईं, आथत ॾिनई तव्हांखे या का पारत कयईं ॿारनि बच्चनि जी? छा तव्हां सां गुफ़्तगू थी वियसि? अड़े संदे पप्पा खे भारत नहीं हुआ, मूंखे त कुझु न चयो। पप्पा मुंहिंजे ॿारनि जी भारत अथई। ओ दीदी पप्पा चुमियूं पाए। अॼु खे ॿुधाए, अॼु छो नथी ॿुधाए?
तव्हां हुनखे कॾहिं रोकियो सही त तव्हां साफ़त न कयो, लिखो न, माण्हू तव्हांखे परेशान था कनि, धमकियूं था ॾियनि? काई ख़बर न हूंदी असांखे, चई मम्मी मां कुझु नथो लिखां। हाणे तव्हां छा चवंदो त कातिल जेके आहिनि गिरफ़्तार न थिया आहिनि, पुलिस ज़ाहिरा कोशिश में लॻी पई आहे, पुलिस खां छा तव्हांजो मुतालबो हूंदो? असां हुनखे छा था करे सघूं? रब जी लठ वॾी आहे, उहा ख़ामोश आहे, असां नथा कुझु करे सघूं। रब ई हुननि सां पुॼंदो, असां हुनखे कुझु नथा चऊं। पप्पा जी डेथ थी वई आहे। अलाए कहिड़े मतिलबु भाई ने हुन छोड़ कई आहे। तव्हांजो पप्पा जॾहिं घर खां वञे पियो उन महिल तव्हां सां मिलियो, छा पियो चवे? मूंसां न मिलियो, ॿाहिरि हुयो खेॾां पई पंहिंजी कज़न सां। तव्हांखे कीअं ख़बर पई पप्पा जी फौत थी? मां पप्पा सां घर आयमि, मां अकेले घर आयमि न, पप्पा वियो हली वियो। पोइ बड़े पप्पा सां मां बड़े पप्पा आयो दुकान तां, पोइ बड़े पप्पा चयो मां छटी ते वञा, मां बि हलीमांसि। पोइ मां पंहिंजी कज़न जे घर वेही रहियमि, पप्पा आयो छटी लाइ, आयो पोइ आंटी गंगा जी असांजे कज़न जी दाली में बीठो पप्पा से फ़ोन आई, पप्पा बसि ॻाल्हाए, पप्पा चयो वाहिगुरु। पोइ दुकान ते भॼियो, मां कढी वियमि, मां हिते बसि हिते बीह रहियमि। पप्पा वरी भॼंदो लाइ काॾे वियो हली पोइ मूंखे भउ पियो थिए। पोइ मुंहिंजा भाउ भेण आया न, पोइ हिकु कज़न हुयो मुंहिंजो भाउ दुकान ते विया, चई पियो छा मसइलो थियो आहे, पप्पा गोली लॻो आहे। पोइ नौकर आयो, असांजो नौकर आयो, चई पियो तव्हांजे पप्पा खे गोली लॻी आहे तव्हांजी। पोइ तव्हां वियो पप्पा खे ॾिसणु? कंहिं न मोकिलियो। पप्पा हूअं तव्हांखे वठी वेंदो ॿाहिरि घुमाइण जे लाइ, छा चवंदो पप्पा? चवंदो हुयो मज़ो अचे थो घुमण महिल। तव्हांखे पप्पा कुझु पंहिंजूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं, परेशान हूंदो हुयो या तव्हांखे पंहिंजे नंढे भाउ भेण जे लाइ छा चवंदो? तव्हां जेको ॿुधायो पिया त तव्हांखे चई वियो त मां ईअं थी वञा, त तूं छा चई वियो? चई पियो मां शहीद थी वञा न, मुंहिंजी भाउ भेण फैमिली मेंबर जो ख़्यालु रखजांइ। तव्हांखे केरु चवंदो हुयो? पप्पा। छा चवंदो हुयो? चवंदो मां शहीद थी वञा न, पोइ मुंहिंजे भाउ भेण फैमिली मेंबर जो कोई बि कंहिंखे बि चोट न पहुचे, बसि तूं ख़्यालु रखजांइ, मां मथां हेठि ॾिसाईं थो। इहो तव्हांखे चवंदो हो पप्पा? जी। छो चवंदो हो? हुनखे ख़बर हुई छा त मां शहीद थी वेंदो? न पप्पा चयो मथां हेॾी महिल शहीद थी वञा। मां चयो न थी जा, मुंहिंजे अप्रैल में मुंहिंजी हैप्पी बर्थडे ईंदी, थिए ॾिसजांइ। तव्हां छा चवंदा हुयोसि? चवंदा हुआ शहीद न थी जां, बसि हिते ई वेही रहिजा, तुंहिंजे बिना मज़ो न ईंदो आहे। हाणे जॾहिं पप्पा न आहे हिते, उहो शहीद थी वियो आहे, तव्हांखे हुनजी हाणे यादि अचे थी, घर में सभु रोइनि पिया? ॾाढी यादि अचे थी। तव्हां छा चवंदव हाणे? चवंदी पप्पा जे जेके दुश्मन आहिनि उनखे जल्दी जेल पिजरायो ऐं इलाही कुट ॾियोसि। पप्पा मुंहिंजे ॿारनि जी पारत अथई। बसि बछड़नि लाइ चई पियो मुंहिंजे बछड़नि जी पारत हुजे, उन्हनि जो ख़्यालु कजो। अमर सां ॾाढी मोहबत हूंदी हुअसि। कुमार जा साईं 3 ॿार अथसि, नंढड़ा अथसि। हिकिड़ी 9 सालनि जी नंढड़ी आहे, काकी आहे। ॿियो नंढड़ो आहे माना 6 सालनि जो आहे, ॿी 5 सालनि जी नंढड़ी अथसि।
ॾाढो प्यार कंदा हुयसि, सुम्हंदा न आहिनि। हाणे बि 4 ॾींहं थिया न ते 5 ॾींहं राति जो नथा सुम्हनि। जेॾी महिल उथंदा पप्पा किथे आहे, अरे पप्पा। ॾाढा भाकुर पायूं था, पर उहा मोहबत उन वटि नथा ॾेई सघूं। माउ खे हक़ीक़त 3 बार राति में जेको आहे सो सॼी राति सुम्हनि कोन था, सुम्हनि था, निंड अचनि थी, गोरियूं ॾियूं था आराम जूं त मन हिननि खे निंड अचे, सीरप पीआयूं था निंड जो त मन हिननि खे निंड अचे, पर जहिड़ी महिल जो उथनि था न ताईं चवंदा पप्पा अचे काॾे। ॾाढा साईं असांजी अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि जो असां त परेशान थी वियूं। ॾाढा हक़ीक़त असांजूं निंडूं आराम थियूं आहिनि। असांजे घर में ॾिसो त केॾो कोराम लॻो पियो आहे अथई। माउ हुनजी अॼु 5 ॾींहं आहे त कुझु खाधो कोन अथई। हर वञूंसि था पिया बाबा हिकिड़ो गिरह ज़ोरीअ हणायूं था, ॿिए कंहिंखे वठी था अचूं बाबा हिनखे हिकिड़ो गिरह हणायो। अजय कुमार जे क़त्ल बैदि सिंध में साफ़ी बिरादरी सरापा एहतजाज आहे ऐं पुलिस मथां पिणु अदम एतमाद जो इज़हार कयो पियो वञे, जॾहिं त इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि ते पिणु आङिरियूं खॼी रहियूं आहिनि। उन्हनि सभिनी जो वाहिद हल जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी ऐं साज़िशुनि खे बेनकाब करणु आहे। अजय कुमार जे वारसनि ऐं साफ़ी बिरादरी जो मुतालबो आहे त न फ़क़ति अजय कुमार जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, पर उन सां गॾोगॾु क़त्ल जी साज़िश सिटींदड़ खे बि वाखो करे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन सिकंदर अली सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सालेपट।